अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अजरक न्यूज़ जे ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे जाती मां ख़बर ॿुधाईंदा। जाती में रमज़ान और मुबारक जो बाबरकत महीनो शुरू थियण सां ई मुनाफ़ाख़ोर दुकानदार पारां वधीक अघ वठंदड़ ख़िलाफ़ मुख़्तियार कार्रवाई कई। वधीक असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे सागर हनीफ़ साईं। जी सागर, छा तफ़सील आहिनि? जाती में रमज़ान अल मुबारक जो बाबरकत मेनू शुरू थियण सां मुनाफ़ाख़ोर दुकानदारनि पारां वधीक अघ वठण ख़िलाफ़ मुख़्तियार जाती रफ़ीक अहमद मेमन SHO जाती गुल मोहम्मद कातियार सां गॾु शहर में कार्रवाई कई। उन मौक़े ते मुख़्तियार जाती कुरियाना स्टोर सब्ज़ी ऐं फ्रूट जे रेड़नि ते सरकारी ॾिनल रेट लिस्टूं चेक कयूं। वधीक अघ वठंदड़ ख़िलाफ़ कार्रवाई कंदे ॾंड वसूल कया। जॾहिं त मुख़्तियार जाती साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त रमज़ान जो बुलारो मेनू शुरू थींदे मुनाफ़ाख़ोर वापारी अवाम खे ॿिन्हिनि हथनि सां फिरणु शुरू करे ॾिनो। अवाम जी अहिड़ी शिकायतुनि ते जल्द कार्रवाई कयूं आहिनि। हिन चयो त मुस्लमान मुल्क हुअण जे नाते मुस्लमाननि जे लाइ रमज़ान करीम जे मुक़दस महीने में महांगाई खे कंट्रोल करण लाइ ऐं कोरोना वायरस जे वबा जे करे लॉकडाउन सबबि पोरी तबिको वधीक परेशानी में मुब्तला थी वियो आहे ऐं रमज़ान अल मुबारक जे महीने में वधीक अघ वठी करे दुकानदार पंहिंजे ईमान खे न ॿोड़ीनि, मुनासिब अघ वरितो वञे त जीअं शहरी सुख जो साह खणी सघनि। होॾां मुख़्तियार जाती ऐं SHO जाती पारां दुकान ते फ्रूट सब्ज़ी जे रेड़नि ते कोरोना वायरस जे वधीक पखेड़ न थियण करे दुकानदारनि खे सोशल डिस्टेंस जो ख़्यालु रखायो पियो वञे।